अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद कंदो ख़ुशि हूंदा दोस्तों। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे त सिंधी पोएट्री वीडियो कीअं ठाहियूं। त मां तव्हांखे ॾेखारींदो बिल्कुलु लाइव, तव्हांखे अहिड़ी ठाही ॾेखारींदोसांसि, तो वीडियो ॾिसंदा रहियो। तो दोस्तों बिल्कुलु अहिड़ो ई तव्हांखे लाइव ॾेखारण वारो आहियां। थोरो वीडियो गौर सां ॾिसिजो, बिल्कुलु अहिड़ो ई वीडियो तव्हां ठाहींदा, उहो बि बिल्कुलु। तो दोस्तों मोबाइल जी स्क्रीन फुल करे छॾियो। हुन खां पोइ मां हींअर ओपन कयो आहे अलाइट मोशन एप्लीकेशन में सभु कुझु मौजूदु हूंदो आहे। सिर्फ़ु ॿाहिरि जी शइ ज़रूरत हूंदी आहे, उहो आहिनि फ़ॉन्ट तव्हांखे क्रेम ब्राउज़र खां मिली वेंदा आराम से। ऐं उन खां पोइ पाण वीडियो कयूं शुरू कंदे पाण खे सभ सां पहिरियां हिते प्लस जे आइकन ते क्लिक कयो त हिते साइज़ मतिलबु ॾिसी वठो पंहिंजे हिसाब सां। पोइ कहिड़ो तव्हांखे साइज़ जेको इन साइज़ जो मां ठाहियां, पोइ हितां कलर चॉइस करे वठो, मतिलबु बैकग्राउंड कलर वाइट ई सही रहंदो। पोइ नेक्स्ट करी वठो। नेक्स्ट करण खां पोइ प्लस जे आइकन ते क्लिक कंदा तव्हां हेठि नज़र पियो अचे। प्लस जे आइकन ते क्लिक करण खां पोइ हिते गैलरी ते क्लिक करो, मीडिया ते। हितां खां पोइ पंहिंजो को फ़ोटो सिलेक्ट करो। फ़ोटो सिलेक्ट करण पोइ मतिलबु फुल फ़ोटो कुझु ईअं टाइप जो अची वेंदो। इनखे दॿायो। इनखे दॿाइण पोइ हिते दॿाए सघो था। पंहिंजो फ़ोटो मतिलबु वॾो नंढो पंहिंजे हिसाब सां सेटिंग रखी सघो था। ऐं हुन खां पोइ हिते क्लिक करे ऑडियो ते क्लिक करे पंहिंजो जेको ऑडियो सॉन्ग चॉइस करे वठो, कहिड़ो खपे तव्हांखे। मां हींअर इहो लॻाईंदो, सही आहे। सॉरी, इहो न आहे। तो मां उहो सॉन्ग लॻाई वठां हिकिड़ो मिनट। इहो आहे तो पंहिंजो सॉन्ग बि अची वियो आहे। पाण तक़रीबन 15 मिंट जो जेको सो वीडियो हूंदो आहे, सॉरी 15 सेकेंड जो मिंट। हिते पूरो 15 सेकेंड जो वीडियो थी वेंदो आहे, उहो 15 मिंट जो। उन खां पोइ हिनखे खणी अचूं, फुल करे छॾी स्क्रीन। कुझु हिन टाइप जो थी वियो। हुन खां पोइ पंहिंजो इन ते कुझु डिज़ाइनिंग, त इहो इन जी बि लिंक मां ॾेई छॾींदुमि। मुंहिंजे व्हाट्सअप नंबर ते अची वञो, व्हाट्सअप नंबर लिखी ॾींदुमि। हुन खां पोइ इहो शयूं घुरी वठिजो मूंखां, मां उतां तव्हांखे हर शइ ॾेई छॾींदुमि। इनखे कुझु इन टाइप सां लॻाई सेट करे वठिजो पंहिंजे हिसाब सां। पोइ इनखे हिकिड़े दफ़ा क्लिक करी, पोइ इनखे आख़िर क्लिक करे इनखे पूरो हिते क्लिक करे छॾिजो, छो त पूरे वीडियो ते क्लिक थी वेंदो। हाणे पंहिंजो मेन स्टेप अचे थो गानो लिखण त मूंखे हिकिड़े मतिलबु ॿिए पासे खां मुंहिंजो उहो साॻी गानो थोरो स्टेप लिखियलु आहे, उहो मां कॉपी करे थो वठां। तो बेफ़िक्र थी वियो तव्हांजो इहो मां कॉपी कोन थो थियनि। अलाइट मशीन असल में हैंग घणो थींदो आहे, उन हिसाब सां थोरो मसइलो मसाइल थींदो आहे। तो को मसइलो न आहे हिन जो। असल में मुंहिंजो मोबाइल थोरो हल्को आहे, उन हिसाब सां हैंग थींदो आहे। तो दोस्तों प्लस जे आइकन ते क्लिक करे हितां खां कुझु मतिलबु हुन ते टेक्स्ट ते क्लिक करिणो। पोइ कुंड ते जेको ॾिसो पिया तव्हां ऑप्शन, उन ते क्लिक करिणो, विच ते अची वेंदो। पोइ हितां क्लिक करी तव्हांजो फ़ॉन्ट ऐड करिणो। फ़ॉन्ट ऐड करण जे न आहे ख़बर त मुंहिंजे व्हाट्सअप ते अची वञो। त मां फ़ॉन्ट ऐड कयो। फ़ॉन्ट ऐड करण पोइ जेको सो कलर मां वाइट रखां थो। वाइट रखण खां पोइ जेको सो साइज़ खां पोइ इनखे पंहिंजे हिसाब सां हेयर करी, पोइ हितां खां जेको मां टैक्स खणी आयुमि उहो टैक्स लॻाई छॾींदा। टैक्स लॻाइण खां पोइ हितां खां ओके कयो। ओके करण पोइ हिते क्लिक कयो ना, हिनखे पंहिंजे हिसाब सां पूरे साइज़ ते रखी हिनखे ईअं करूं था। पोइ कलर्स ते क्लिक कयो था। कलर खां क्लिक करण पोइ हिते क्लिक कयो था। हिते क्लिक करण खां पोइ पाण हिकिड़ो मां खां वीडियो उहो बि घुरे वठिजो व्हाट्सअप ते ई, त उहो वीडियो तव्हांखे मिली वेंदो। त कलर वीडियो त मां वीडियो ऐड करे छॾियो। त कुझु इन टाइप जो मतिलबु वीडियो इन टैक्स जे अंदरि ऐड थी वियो। इनखे ओपन करे छॾियो। हिन जो कलर वाइट करे छॾियो।
कुछ इन टाइप जो अची वियो आहे। हाणे इन जी जेको मेन प्रोसेस आहे उहो इहो जेको आहे न, इनखे इहो तव्हांखे हितां एड इफेक्ट्स तां मिली वेंदो। सही आहे। इनखे मतिलबु 2 नंबर वारे तारे खे दॿाइणो आहे। कुछ इन टाइप जी सेटिंग अची वेंदी। पोइ इन जी जेको इहा की आहे उहा खणी हिते खणी अचणी आहे। तो इन की ते 0 करे छॾिणो आहे ऐं इन की ते घुमाए छॾिणो आहे। ॿी की हिते ॿी की लॻाइणी आहे। की लॻे कोन, ॿी की हिते लॻाइणी आहे। पोइ इन की ते वरी घुमाइणो आहे। घुमी वियो। सही आहे। हाणे जेको मेन प्रोसेस थिए थो